जॾहिं स्टार्ट कयो हो त फैमिली एक्सेप्ट कोन पे कयो न, मतलब मुंहिंजी पंहिंजी फैमिली खां अलावा मुंहिंजा जेका ख़ानदान वारा आहिनि, छो जो असांजी थोड़ी सी कास्ट अहिड़ी आहे त थोरो एक्सेप्ट करणु ॾुखियो हो। त पोइ क्रिटिसिज़म फैमिली खां वधीक मिलंदो आहे पहिरीं तव्हांखे, ॿाहिरां त पोइ मिलंदो आहे, पंहिंजनि खां पहिरीं मिलंदो आहे। त पर हीअ आहे की मूं जेको आहे न पंहिंजो हिकिड़ो माइंड सेट जेको ठाहे छॾियो हो त मूं हुन ते फोकस कयो, मूं हुननि ॻाल्हियुनि खे एतिरो कोन कयो। ॾुख थींदो हो पर वधीक ध्यानु कोन ॾिनमि। पर हाणे जॾहिं माशाल्लाह कमु वधी वियो आहे, माण्हू रिस्पेक्ट कंदा, ऐं मुंहिंजो कमु ॾिसो न, मुंहिंजो कमु फैमिली कमु आहे, मतिलबु मुंहिंजे कम में अहिड़ी वल्गैरिटी न आहे। तव्हां डिपेंड कंदो तव्हां कहिड़ो कमु पिया करियो। मुंहिंजो कमु सुठो आहे, हाणे मुंहिंजी फैमिली खे जॾहिं केरु मिले थो त हू मतिलबु एप्रिशिएट कंदो आहे हुन कम खे। त पोइ जॾहिं हू मुंहिंजी फैमिली हाणे पाण मतिलबु हू बाक़ी त चवंदा आहिनि असां वक्तावल लाशारी जा मतिलबु हीअं आहियूं, त पोइ दैट इज़ काइंड ऑफ अ प्राउड मूवमेंट फॉर मी कि हा हलो हाणे हिकिड़ी रिकॉग्निशन मिले पई, हाणे हू फैमिली खां हू वरी मतिलबु प्यार मिले पियो, त ही हिकिड़ो सुठो मूवमेंट आहे मुंहिंजे लाइ।